Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरा से सांझी मसल छाला हाँ मसा त खेल लॻो पियो आहे। तूं ॿुधाए तूं एतिरा ॾींहं काथे कहिड़े खफन में आ? बस मसा त पंहिंजनि खफनि में लॻो पियो आहे। हा भला ॾे हाल वाल। अॼु खेर में पत पियो आहे। मसा त ॻाल्हि ॿुधी अथई, हिकिड़ो मसलो अचे ॻिचीअ में पियो आहे। मसलो? मसा त ॻाल्हि करे, कहिड़ो मसलो? मूंखे करम खान मां ख़ौफ़ थो थिए, किथे पंहिंजे मक़सद लाइ मूंखे माराए न छॾे। वाह मसा त वाह यार, मूं त तोखे पहिरियां बि चयो हुयो त बाबा वॾे माण्हुनि जी न दोस्ती भली आहे न दुश्मनी, पर तूं त असुल मुड़े ई कोन थो। हा मसा त तूं बिल्कुलु सच चयो। हाणे छा कजे? मसा त मूंखे तूं इहो ॿुधाए, हू तोखां कहिड़ो कमु था वठनि? मसा त करम खान थो चवे त मां सोभारे खे माराए छॾियां। मसा त करम खान जो त सोभारो ख़ासि दोस्त हुयो ऐं ॿियो त हुन मां सभु कम हू गॾी त वियो। मसा त थोरो सियाणो थी सोच, सोभारे खे तूं मारींदे सुभाणे इहो ई माण्हू तोखे सोभारे जे क़त्ल में माराए छॾींदो। छा सम्झई? ऐं पोइ हू दुनिया खे ॿुधाईंदो त मां सोभारे जे क़ातिल खे ख़तमु करे छॾियो, मूं साईं सोभारे जो पलाह कयो। इन जे करे मासा त चवां थो, इन कमनि खां टरी पासो कर, मुक्त में न मारिजी वञे, न पोइ तुंहिंजो दाद थींदो न वरी को फरियाद। मासा त मुक्त में तुंहिंजो लाश लुड़ी वेंदो। इन जे करे चवां थो, थधे दिमाग़ सां सोच, पोइ तूं जीअं चवंदे मां वेठो आहियां न, हुकुम कजांइ तूं। साईं रेस वॾा, साईं खब्बड़ वॾो कूड़ो आहे, पहिरें नंबर जो कूड़ो आहे। साईं मूं त हिन सां साईं चङा ई कई, हाणे हे वरी मुंहिंजे अची ॻिची में पियो आहे साईं। बाबा साईं हाणे इहे दस्तावेज़ ॾिसो चङी तरह, हिन में ढोलूअ जी सही बि अथव। हाणे तव्हां ॿुधायो केरु सचो आहे केरु कूड़ो? तू कूड़ो ही, ॿियो केरु कूड़ो आहे? तूं चुप कर ॾाद, पाणे रईस जेको फ़ैसिलो कंदो उहो क़बूल आहे असांखे। न तू कूड़ थो ॻाल्हाए, इहो कांजो ढोलू जो सही त न आहे। रस हे कूड़ थो ॻाल्हाए, इहो इस्लाम कूड़ो आहे। हिन जे मथां जेका सयूं आहिनि न, इहे बि असां जूं न आहिनि। छड़ो कूड़ ठगी ते गुज़ारो अथसि। हाणे तूं रस हिन खां पुछा कर, हिन शाहिदनि जा जेके हिते सयूं लॻल आहिनि उहो किथे आहिनि? हाणे पुछ, हाणे टाफी थो चूपी, ॻाल्हि आहे न। ख़बर शाहिद त ॿ वाकई हिन दस्तावेज़ मूजिब आहिनि, पर ये हितां जा त कोन था लॻनि। सच ॿुधाए बाबा साईं, इहे जेके शाहिदनि जूं सयूं आहिनि न, इहे मितेरी जा परे जा माइट आहिनि, उन्हनि जूं सयूं थियल आहिनि। जे तव्हां चवंदव त मां उन्हनि खे वठी ईंदुसि। हाणे हीअं कर, सुभाणे इहे ॿई जेके मुहांडरा तुंहिंजा माइट आहिनि, इन्हनि ॿिन्ही खे हिते वठी अचिजांइ। रईस, इहे शाहिद सुभाणे कोन अची सघंदा। छो न अची सघंदा? हूंदा त ईंदा न, शायदि त आहिनि ई कोन। सयूं कूड़ियूं न, तूं कूड़ो हिते, शायदि कूड़ा, तुंहिंजो खानदान कूड़ो आहे। अरे इहा घणी गेल हिते न कयो, इहा पक पक वञी घर कयो। हाणे तो पेर ड्राहियो, पर ख़बर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, मां ॿुधाए थो छॾियां, ॾाढो ख़राबु थींदे जेके इहे तूं नमूनेबाज़ी शुरू कई वञ न। हाणे सुभाणे जे तूं शाहिदनि समेत हिते न पहुतो आहे त पोइ वरी पुट जेको हशर तोसां थींदो। हाणे तो निकिरो, हलो, फ़ैसिलो तव्हांखे मां सुभाणे ॾींदुसि। शाहिदनि जे रूबरू ख़बर पइजी वेंदी केरु कूड़ो आहे केरु सचो आहे। रईस, हिन खे त चओ थोरो आस्ते ॻाल्हाए, अॻे सरकारी लारियुनि में इहा कननि जी दवा खपाईंदो हो छा? हाणे माना भोग के बोता जे साम्हूं भोग थो करी। हलो तो ड्राइव पेर, हलो हलो, शर्म कर, काई पातर हल न बोतल महिरबानी हल चलो आ। चरिया चरिया मथे में लगी विया आहिनि, ख़ुदा का सम्झ ॾे न अकुल अथनि न को। बस हाणे छा चवान, कहिड़ो पिटियान निभागनि खे। किरणा
इज्जत जी रोज़ी जो सोचो अथो न यार फसल मां त पूरी कोन पवंदी जेस ताईं फसल लहे तेस ताईं छा कंदासीं हां त चवां थो त इन विच में को ॿियो कारोबार कयूं रातू खान जे इन कारोबार में हथी का थी वियासीं न त पोइ फसल जी सार संभाल केरु लहंदो इन लाइ मूं सोचियो आहे त माल जो वापार कजे आज़ाद बि हूंदासूं ऐं गुज़र बि सुठो थींदो रातू खान इहा त ॾाढी भली ॻाल्हि कई अथई पीढ़ीअ मां बि माल वठंदासीं पर जेको ॻोठण में माल ईंदो न उहो बि वठंदासीं मां चवां थो त ईंदड़ माल पीढ़ीअ ते हली वासा लहूं रौनक बि थी वेंदी ऐं चलतो बि ॾिसंदासूं घणे 100 आहे अदा जॾहिं ठाहियूं वारी पीढ़ी लॻे त हलंदासीं तेसि ताईं हलूं था अनवर ऐं खमी छॾे त पोइ हल त हली यारनि ते इहो बार था हली रखूं मंगार जो ठीकु आहे न अच्छा काॾे तयार थियो ही मां साथ करम खाने जो न्यापो आयो ओॾां थो वञा बाबा छॾी न करम खान खे गरीब जा ॿार छो हुन जे चक्कर में पियो ई तूं मां साथ जे न वियुसि न हू नाराज़ थी वेंदो मां साथ पहिरियों हलूं था घर मानी दानी खा उन खां बाद में तूं वञजाए घर हली सोभारे जे लाइ तोखे हिकिड़ी सलाह थो ॾियां मां सलाह न घुर्जे जेकॾहिं तूं सोभारे जे मारण में मुंहिंजी मदद करी न उहा ॻाल्हि कर मां सां ॻाल्हि ॿुध जॾहिं सोभारे सां मुंहिंजी का दुश्मनी कोन्हे त बाबा मां हुनखे छो मारियां हर बि बेगुनाह जे रत में पंहिंजा हथ छो रंगिया मां सां त गुलाब ॻाल्हि ॿुध जेकॾहिं सोभारे जी अधु मिल्कियत असांखे मिले त पोइ तुंहिंजो छा इरादो आहे खुदा या बंदा तूं त सोभारे जी मिल्कियत ई तो ॻाल्हि करी करम खान त सोभारे जी ज़मीन मों हिकु कानो बि तोखे न ॾींदो जिथे तोखे दफ़न कयो वञे इन जे करे चवाई थो गरीब जा ॿार डर न ॻाल्हि खां डर छो लालच में अची पंहिंजी जान जो दुश्मन थियो ई यार सच पुछी मां सां त मूंखे जान जो ॾाढो फिक्र आहे तुंहिंजो मूंखे छॾ मां सां छॾ तूं बाक़ी मूंखे एतिरो ॿुधाए त इन कम में तूं मुंहिंजी मदद कंदे या न मां सां हाणे ॻाल्हि ॿुध मुंहिंजी तुंहिंजे लाइ ही सिर हाज़ुर आहे पर यार कहिड़े माण्हू ने मुंहिंजो ॾोह कयो न गुनाह कयो त यार मां उनजे मथां हथ छो खणा मां पंहिंजी ज़मीर खे विकिरो करे छॾियां बाबा इहो मूंखां न थींदई ॻाल्हि थी सिधी अरे मूंखे रुगो तूं इहो त ॿुधा त दिल्ली जे ठगनि खे ठगी सेखारण जे लाइ तूं दिल्ली वेंदो आहीं या उहे हिते ईंदा आहिनि तो वटि ठगी सिखण असांखे त ख़बर ई न आहे निभागा त लिख पर तूं कई कीअं इहो ठगी तो ठाहियो कीअं इहो कम तव्हांजो आहे असांजो न तोबा तोबा पैसा वठी बेईमानी करण त केरु तव्हां खां सिखे असां तोखे पंहिंजे हथनि सां पैसा ॾिना आहिनि हाणे ढोलू खे पैसा नथो ॾियण चाहीं त पाण हुनखे सम्झाए असांजी छो अची गिचीअ लॻो आहीं ढोलू हिन जेका जॻह खपाई आहे न सभु पैसा हिन रोलू वटि अथई हाणे पैसा खाइण जे लाइ बहाना थो करई ऐं वरी असांखे कूड़ो कूड़ो थो करई मामा सच में इहा ॻाल्हि त न आहे मुंहिंजा भाणेजा मुंहिंजा प्यारा भाणेजा इहो चरियो था कनि ऐं तूं चरियो थी थो मां छो कंदुसि तो सां बेईमानी ओ जे तूं ईअं न कंदे त ही हरू भरू तुंहिंजे मथां इल्ज़ाम हणंदा मामा मूंखे हाणे पक थी वई मूंसां असुल धोखो कयो ई तो आहे अरे ॾेढ फुटी कुझु जानो थी अकुल खां कमु वठो हीअ असांखे पाण में वेड़ाए पोइ हिन जॻह ते कब्ज़ो कंदई कल्ह ताईं छा चयो अथई त इहे पैसा असां ढोलू खे ॾिना आहिनि हाणे छा चवनि असां इहे पैसा रोलू खे ॾिना आहिनि पोइ बि नथो सम्झी असां कॾहिं चयो त असां ढोलू खे पैसा ॾिना आहिनि पैसा त तो वरिता हुया हाणे ढोलू खे नथो ॾेई त उहो तव्हांजो मसलो आहे असां छा कयूं असां खां त पैसा वरिता हुयो न हाणे असां वटि एतिरा पैसा आहिनि छा जो रोलूअ खे अलॻि ॾियूं ढोलूअ खे वरी जुदा ॾियूं मूंखे त असुल अहिड़ी थी कावड़ चइजो बस 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 तूं केतिरा बि कूड़ छो न आहीं न हिकु न हिकु ॾींहुं तुंहिंजो इहो कूड़ मां ज़ाहिर कंदुसि हा अचो हा ॿई अचो हलो अचो साहब असांखे ॾिठो ई कोन कीअं सॾियईं असांखे हाँ
तू ही दातू ही न हा छो साहब तो सा मिलण तो चाहे दातू खान पुलिस सां कहिड़ो ज़िद थो करे हलो त सूबेदार साहब जी सलामी भरींदा हलूं अचो अचो सलाम साहब मां ही दातू आहियां मूंसां मिलण था चाहियो न दातू मूं ॿुधो आहे त हितां जो अमन बर्बाद पियो करे चोरी चकारी ऐं फुरन ते ई तुंहिंजो गुज़ारा साहब जॾहिं उहो कमु कंदा हुआसीं न त को बि पुछण वारो कोन हो ऐं हाणे जॾहिं इहो कमु छॾियो आहे तव्हां ई यादि कयो आहे नज़ीर हिन खे वठी अंदरि विहारीस वञी बंदि करीस ऐं पीराणा तूं हाणे वञी सघी थो सूबेदार साहब हिन खे कहिड़े ॾोह में था विहारियो इहो तोखे ॿुधाइण लाज़मी न आहे साहब तव्हां अजायो असांखे मजबूर पिया कयो वरी असां ॾोहंडे मोट कयूं दातू मूंखे सभु ख़बर आहे तूं केतिरो पाक ऐं साफ़ बणिजी चुको आहीं हिन खे वठी विहार अंदरि किरणा तूं पंहिंजो कमु कर मां बि ॾिसां त घणा ॾींहं साहब तो मूंखे महिमानी खाराए साहब इहो त सरासर ज़ुल्म था कयो चोरनि ऐं फोरन खे अंदरि करणु को बि ज़ुल्म न आहे तूं वञी सघी थो विहार हिन खे अंदरि गॾु तेरी अहिड़ो मसालो करे छॾियो थी जो दुबण में फसाए छॾियो थी दिल थी चवे त अहिड़ी ठगी न कया हा त उहो भलो हो इहो इल्ज़ाम मूं मथां न हण तूं बि त घर जो जल्दी मालिक बणजण पियो चाहीं हाणे जेकॾहिं हिन कम में हथ विधो थी त हाणे हिनखे मुंहुं बि पाण ॾे बाक़ी रोइण पिटण मां कुझु कोन मिलंदई हाणे ॿुध जे इहो कूड़ मुंहिंजे मथां ज़ाहिर थियो न मां बि रईस बचल खान खे सभु सच सच ॿुधाईंदुमि त इहे सबक़ मूंखे मितेरी अपनाया ऐं मां हुनजे चवण ते इहो सॼो कमु कयो आहे मूंखे माफ़ कजाए रईस बचल खान बचल खान एॾो बेवकूफ़ न आहे जो तूं मुंहिंजे नाले चवंदे ऐं हू यकीन कंदो पादर वरी बि तोखे ई लॻंदा इन ई लाइ त मां घोड़ा घोड़ा पे कयमि त हाणे इन्हनि पादरनि खां बचण जे लाइ छा कजे असां जेके शायदि लिखिया हुआसीं न उन्हनि सभिनि अचण खां इनकार करे छॾियो आहे ॿुधाए हाणे छा कयूं तूं सुभाणे रहिस बचल खान खे चइजां त शाहिद कमाइण लाइ कराची विया आहिनि 2-3 महीननि खां पोइ मोटी ईंदा जेसीं ताईं असां शाहिदनि खे राज़ी करे वठंदासीं तुंहिंजी इन्हनि सलाहुनि सां कुझु कोन थींदो मितेरी ॾींहं अॻिते या पोइते हिकिड़े ॾींहुं इहो फंदो मुंहिंजी गीचे में पवंदो मूंखे त असुल अहिड़ी थी कावड़ सोच सोच मितेरी सोच त पोइ रईस बचल खान मूंसां कहिड़ो असर कंदो सॼे राज में कंधु खणण जहिड़ो कोन हूंदुसि जेकॾहिं तूं चाहीं थो त इहो फंदो असांजी गिचीअ में न पए त पोइ हर हाल में असांखे बचल खान जे साम्हूं रोलू ऐं ढोलू खे कूड़ो करणो पवंदो रोलू ऐं ढोलू खे कूड़ो करण जे लाइ कुझु वक़्त लाइ फ़ैसिले खे टारे अचिजां जेसीं ताईं शाहिदनि खे लालच ॾींदासीं त हिन जॻह में उनखे बि हिसो मिलंदो पोइ पाणे ॾिस कीअं था हा कनि ॾाढी सियाणी आहे मितेरी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम गुलाब खान छा हाल आहे ख़ुशि आहीं एतिरा ॾींहं यार ॾिसण में ई कोन पिया केॾे में हलियो यार पीराणा वियो हुउमि यार सऊदीअ कमाइण यार उते बि मज़ो कोन आयो बसि साॻो अॼु पंहिंजे अॼु वथाणनि ते पहुतो आहियां बसि चवां थो हिते को ॾिसां को कारोबार हिते कयां यार गुलाब खान हीअ असां पंहिंजो प्यारो देश छॾे वञी था परदेस में ॿियनि जी ग़ुलामी कयूं उते महिनत मज़दूरी कयूं इहे साॻी महिनत मज़दूरी जे पंहिंजे पाकिस्तान सिंध में कयूं न ईमान सां असां सदाईं ख़ुशहाल हुजूं सचो आहे यार पीराणा सचो आहे यार भलो इन में आहे त दारनि जी नौकिरीअ खे छॾे पंहिंजी सुहिणी सिंधु धरतीअ में कमाइजे त यार उहो बहितर आहे हवा सवार बाबा एॾो चांहि त खणी अच का चांहि बि भली हुजे यार पीराणो मुड़ुस ते कावड़ी लो चांहि का भली पीआरिजांइ गुलाब खान इन करे त असां पंहिंजो देश छॾे ॿाहिरि वञूं ई कोन पंहिंजे देश जो मज़ो ई पंहिंजो आहे ऐं चांहि जो मज़ो बि पंहिंजो आहे भाउ यार पीराणा ॻाल्हि त हिकिड़ी ॿुधाए
तुंहिंजी ऐं सादिक वारनि जी पंहिंजे में दुश्मनी थी हले, उनजो छा थियो? गुलाब खान असां दुश्मनी वधाइण ई नथा चाहियूं, पाण ई सादिक खान थधो थी वेंदो। हा यार, अमन वारी ज़िंदगी जो मज़ो ई पंहिंजो आहे, पर यार मां सादिक खे त असुल ॻाल्हि सम्झ में ई कोन थी अचे। हे वीचारो अची वियो आहे करम खान जे चक्कर में। पोइ त सम्झ गुलाब खान करम खान हिन जो सिर खणंदी, छो जो असांजे सॼे राज में बदनाम थियल आहे, ऐं इन्हीअ खे बदनाम कयो ई सोभारे खान हो। पर हे ॻाल्हि सम्झे न साईं। ॿुधई मां साथ, मूं तोखे छा चयो? तीराना भलाई थींदी भलाई। भलाई वरी कीअं थींदी? पंहिंजा हथ वञी पाण पाए में विझंदे त पोइ भलाई वरी कीअं थींदी? खबर छोरा जुदा सही अदालीमा हिकड़ी ठगी पे करण चाहिए से जिंदगी में, उहा भी कान फबी। हाणे त असुल ॻाल्हि ॻीचीअ में पइजी वई आहे। अदा कीअं ॻीचीअ में पइजी वई आहे? अदा जेके पंहिंजा शाहिद हुया न, उन्हनि सभिनी जवाब ॾेई छॾियो आहे त असां तव्हांजे हिन फैसले में का बि तव्हांजे लाइ शाहिदी कोन ॾींदासीं। बचल खान चयो आहे त सुभाणे शाहिदनि समेत जे पेश न पए न त पोइ तूं पाण सम्झी थो। हाणे तूं सलाह ॾे अदालीमा, त मां छा कयां? मूंखे त अहिड़ी थी कावड़ अचे जो। अदा बुरे कम जो बुरो नतीजो आहे। ॾातू मां जान छॾाईसीं त वरी हीअ मुसीबत असांजे ॻीचीअ में पइजी वई। अदालीमा सही थो चवी, वाकई बुरे कम जो नतीजो बुरो निकिरंदो आहे। मां आईंदा तौबा कई, बसि हिन भेरे रुगो माफ़ी मिले, असांजी जान छुटे। अदालीमा वरी ज़िंदगी में कॾहिं लालच कोन कंदो मैं। अदालीमा आईंदा मां तोसां वाइदो थो कयां, आईंदा कॾहिं बि पाण बेईमानी जो न सोचींदासीं। हक़ हिलाल जो कमाईंदासीं, ॾींहं राति महिनत कंदासीं, खटू ठाहींदासीं, सभु कुझु कंदासीं, ठीकु आहे, पर ठगीअ जो न सोचींदासीं। मूं तौबा कई। अदाउ चवंदा आहिनि त माण्हू फासण खां पोइ जेतिरो वधीक फत कंदो आहे न, ओतिरो वधीक फासंदो आहे। इन करे सची दिलि सां तौबा करे वञी बचल खान खे सॼी हक़ीक़त ॿुधा। अदा मालिक भलाई कंदो। अञा बि जे तो सच न ॻाल्हायो न त बचल खान असांजी ठगी ज़ाहिर करे असांखे अहिड़ी सज़ा ॾींदो जो असांजो बुरो असरु थींदो। अदालीमा हाणे जेका बि हक़ीक़त आहे न, वञी करे रईस बचल खान खे वञी ॿुधाए थो। बाक़ी आईंदा इन कम खां तौबा कई मैं। हाणे रईस बचल खान जेका बि सज़ा ॾिनी न, उहा असांखे क़बूल करणी पवंदी। असुरावल पंहिंजी वञीअ खे काॾे वठियो थो वञे? भोग फ़कीर, असां ॿई अॼु घुमण लाइ निकिता आहियूं। यार असां त घुमंदा फिरंदा आहियूं, पर माण्हू पंहिंजे वननि खे क़ैद करे छॾींदा आहिनि। भोग फ़कीर साईं, छा हिननि में छा कोन्हे? यार हिन जा के अरमान ऐं एहसास न आहिनि? भोग फ़कीर, जॾहिं इहे औरतूं पंहिंजे पीउ माउ जो रिश्तो छॾे करे यार असां सां रिश्तो ॻंढींदियूं आहिनि, सरकार इन उम्मीद ते त असांखे उहो ई पीउ माउ वारो कुर्ब मिलंदो पंहिंजे वड़ जे घर में। पर यार असां ज़ालिम इन्हनि जे मथां ज़ुल्म कंदा आहियूं, जेको ग़लति आहे छड़ा ग़लति, ऐं वरी पंहिंजे पाण खे काबू खान सम्झंदा आहियूं। पर ठिकर यार ईअं थियणु न घुरिजे। मेठ मोहबत ऐं प्यार ई त यार असांजी मीरास आहे। मियां हर धर्म में इहा ॻाल्हि वाज़ह लिखियलु आहे त पंहिंजे छड़ी के हयात याने वञीअ खे बि पंहिंजो पूरो हक़ ॾियणु घुरिजे। असुदमल तूं यार सोराना सचो आहीं, पर यार इहा ॻाल्हि तुआरी जेका आहे न, को माण्हू सम्झे। धणी तूं भोग फ़कीर खां माफ़ी वठी? अरे साईं कमला, फ़कीर साईं मिलियो ई अॼु आहे। यार भोग फ़कीर, मुंहिंजे हिन हथनि खे ॾिस, मां मिनती थो कयां, यार मूंखे माफ़ी ॾे। मां यार तुंहिंजी दिलि दुखाई आहे। अरे साईं, भिटड़नि वारो छोकिरो ॻोठ जो ॿियो हुयो। यार मूंखे माफ़ कर, मूंखे माफ़ कर। तूं साफ़ सुथरो माण्हू आहीं, इन जे करे तोखां माफ़ी थो वठां। राम राम। न यार, इहा कहिड़ी ॻाल्हि थो करे? तो त मुंहिंजी दिलि कॾहिं बि कान्हे दुखाई, वर अहिड़ियूं ॻाल्हियूं छो थो करे? अदा भोग, जेके असांजे घर में भितड़ लॻंदा हुया न, उहे
पाड़े जा नंढड़ा ॿार शरारती चलाईंदा हुआ, असां तोखां हुनजी माफ़ी था वठूं। अरे साईं, भाऊ साईं, फ़कीर साईं जेसी ताईं तूं माफ़ न कंदे नी तेसी ताईं यार भॻवान बि माफ़ न कंदो। इन जे करे पहिरियों तूं माफ़ करे त मां मालिक जी प्रार्थना करे उनखे बि राज़ी कयां। सरकार राम राम। असु तमल जेकॾहिं इहा ॻाल्हि तो करी न, पोइ यार मूं तोखे माफ़ करे छॾियो। पर यार जेकॾहिं तो जहिड़ा माण्हू हिन धरतीअ ते हुजनि नामन पसंदि, त हीअ धरती जन्नत बणिजी वञे, जन्नत। फ़कीर साईं तूं पंहिंजो मन उजड़ो रखो। अड़े साईं, ॿियो कोई बि ॿिए कंहिंजा अमाल ऐं अफ़ाल खणी कोन वेंदो कब्र में। यार हर कंहिं खां पंहिंजी पुछा पाण थींदी। इन जे करे चवंदा आहिनि त हर हिकु बकरी पंहिंजे पाए टंगबी। भॻवानु यार पाण ई पुछंदो उनजा पंहिंजा किरदार। तूं पंहिंजो मन उजड़ो रखो। राम राम। मतरी यार तुआरो लुडोज़ार न आहे, मुंहिंजो मतिलबु ख़बरदार न आहे। इहो काथे आहे? तोखे अॼु मुंहिंजे मुड़ुस जी ॾाढी सिक लॻी आहे। सिक न आहे लॻो, पर मरे हूंदो आहे त बेस्तो कंदा यो मुंह छा पे चयो सही पर पता खिचो परने था। ॿ मिंट ॻाल्हाइण त ॾियनि था, ॻाल्हायो तो मतरी था। हा मतरी मां छा चयो पई? हा त यो हूअं त यो खुड़ तुंहिंजे कच्छ मां न आहे निकिरंदो, हाणे वरी ज़ाहिरी न आहे। कोर्ट वियो आहे तव्हांजे मथां केस करण। मामा कोर्ट विया, मामा हाणे छा थींदो? अरे कुझु न थींदो निभागा, तुंहिंजो त साथ थो वञे। ए कोर्ट वेंदो न उते पान टंगबो तूं ॾेजा। हल छॾ हाणे इन्हनि ख़बरुनि खे। हाणे हिकिड़ी कड़क चांहि पिया रही तो न घुमाए मोते मामो तुझो चांहि ठाहे पिया रही। हाणे घणी ड्रेग न करियो, मां तो तव्हां इहा घणी करे गुंडी जे मथां वेहल छॾींदो माए। केरु लाहण वारो न हूंदई, वरी तूं चांहि ठाहे ॾे। मामा हाणे चांहि ठाहिण में कहिड़ी देरि लॻंदई? वॾो चांहि जो ॿारो आहे, एॾो लॻो अथई ॿार साम्हूं चुल्ह अथई न, उते हली तूं ॿार मां तो चांहि ठाहे ॾेई। चांहि त तयारु कयो न ढोलू, तूं चांहि तयारु कर ऐं मुंहिंजे लाइ बि हिकिड़ो कोप तयारु कजां। छा चांहि पियारियांव? मूंखे लाचार न आहे, मां को तव्हांजो नौकर न आहियां जो थी तव्हांजे कारण चांहियूं ठाहियां। तूं असांजो नौकर न आहीं, तूं असांजे मथां हुकुम थो हलाहीं, असां चांहि ठाहे ॾियूं। असां तुंहिंजा नौकरूं, मामो आहे तुंहिंजो, हला कोन अथई मुंहं में। रोलू तूं हिन लाइ हिकिड़ो फीडर वठी छॾीसि, जेॾी महिल खेटो करे त वात में विझी छॾीसि। तूं सही थी चई मतरी, हाणे हिन जे लाइ मां फीडर वठंदुसि। जंहिं महिल ॻाल्हाईंदो न त फीडर हाथ में ॾींदोमांसि, तो रुगो पियो खीर ॾाहीं। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।